पीपल्स पार्टीअ तारीख़ में हमेशह रुगो आमरियत ऐं उन जे निशानियुनि खे ललकारियो आहे ऐं उन्हनि सां कॾहिं बि ठाह न कयो आहे। पीपल्स पार्टी हमेशह इक़्तिदार जे वॾनि वॾनि थुड़नि खे केरायो आहे, तंहिं करे खेसि उन्हनि थुड़नि जे छांव ऐं पाड़ मां निकिरंदड़ गौचनि जी परवाह न करणु घुरिजे। सिंध जे माण्हुनि ऐं मुल्क जे अवाम पीपल्स पार्टी खे जेतिरो वॾो वोट ॾिनो आहे, उन जो मतिलबु बि इहो ई आहे त मुल्क में तब्दीली अचे ऐं मुल्की सियासत जे मुखड़े तां आमरियत जूं सभई रहड़ूं ऐं निशानियूं राथियूं वञनि। नाज़मन वारो बल्दियाती निज़ाम रुगो परवेज़ मुशर्रफ जे आमरियत जी हिकु निशानी न आहे, पर उहो निज़ाम पाकिस्तानी तारीख़ जे उन मकार जनरल जो जमहूरी निज़ाम ख़िलाफ़ सभ खां वॾो हथियार हो ऐं उहो हथियार अॼु ॾींहं ताईं कंहिं न कंहिं तरीक़े सां सिंध हुकूमत सां ख़ासि तौरु विढ़ी रहियो आहे। सियासत में मसलियत हिकु सुठी शइ आहे, पर उसूल हमेशह मसलियत खां वधीक उत्तम हुअणु घुरिजनि। अवाम सां कयल वाइदनि जो निभाउ उन खां वधीक अहम हुअणु घुरिजे। पंहिंजे अवाम ऐं वोटरनि जे ख़्वाहिश जो एतिराम सभ खां वधीक मुहतरम ऐं मथां हुअणु घुरिजे। पीपल्स पार्टीअ जे सरकार ते मुख़ालिफ़नि जा अॻु में बि केतिरा ई इल्ज़ाम आहिनि ऐं उन्हनि इल्ज़ामनि में वज़न पिणु आहे त पीपल्स पार्टी हुकूमत जा इतिहादी उहे ई आहिनि जेके मुशर्रफ सरकार जा इतिहादी हुआ। पीपी हुकूमत जा सभु गवर्नर परवेज़ मुशर्रफ जा ई मुक़ररु कयल आहिनि ऐं सिंध जे चीफ सेक्रेटरी समेत केतिरा ई कामोरा अॻी आमरियत जो तसलसुल आहिनि। तंहिं करे असां पीपल्स पार्टी खे तजवीज़ ॾींदासीं त खेसि परवेज़ मुशर्रफ ऐं पीपी विच में फ़र्क़ जी लीक वाज़े कढणु घुरिजे। जेकॾहिं का नंढी ऐं शहरी पार्टी पंहिंजे अवलियतुनि ख़ातिर पीपी सरकार ते दबाउ विझी सघे थी त पीपल्स पार्टीअ खे वॾी जमहूरी ऐं अवामी पार्टी हुअण नाते पंहिंजो वज़न ऐं मौक़ुफ़ बि सघारे अंदाज़ में ॾेखारणु ऐं महसूसु कराइणु घुरिजे। दुनिया जूं जमहूरी पार्टियूं उसूलनि ख़ातिर हुकूमतुनि खां अलॻि थी वेंदियूं आहिनि। हिंदुस्तान में गुज़िरियल पार्लियामेंट में अमेरिका सां एटमी ठाह ते एहतजाज कंदे हिंदुस्तान जूं कम्यूनिस्ट पार्टियूं हुकूमत खां अलॻि थी वयूं हुयूं। हिंदुस्तान जे पार्लियामेंट में त कम्यूनिस्ट थोराईअ में हुआ, पर पोइ बि हुननि पंहिंजे उसूल जी सियासत खे उत्तम रखियो। असां वटि पीपी सरकार त अक्सरियती पार्टी आहे। उहा जेकॾहिं चाहे त कंहिं पार्टीअ जे दबाउ खां सवाइ बि मुशर्रफ जे निशानियुनि खे ख़तमु करे सघे थी। पीपल्स पार्टीअ खे हाणे फ़ैसिलो करणो आहे त उहा परवेज़ मुशर्रफ जे निज़ाम जी हामी बणिजे थी या उन जी मुख़ालिफ़। ख़ुदा न करे जेकॾहिं पीपल्स पार्टीअ परवेज़ मुशर्रफ जे बल्दियाती निज़ाम खे बचाइण जी कोशिशि कई ऐं पंहिंजा उसूल ऐं इक़रार हेठि फिटा कया त ईंदड़ चूंडुनि में पीपल्स पार्टी ख़िलाफ़ सभ खां वॾो नारो मुशर्रफ जे हिमायत ऐं सिंध जे अवाम सां वेसाह घाती करण जो हूंदो। पीपी क़यादत खे समुझणु घुरिजे त पार्टी माउ वांगुरु आहे ऐं हुकूमतूं उन माउ जे गोद में जनमु वठंदड़ ॿारनि वांगुरु आहिनि। तंहिं करे मुशर्रफ जे निज़ाम खे ख़तमु करे पार्टी माउ खे बचाइण जी ज़रूरत आहे। माउ पार्टी ज़िंदह रहंदी त हुकूमत जा कई बचा ॼणींदी रहंदी, पर जेकॾहिं माउ जहिड़ी पार्टी मरी वई त पोइ इक़्तिदार जो को बि ॿारु मुस्तक़बिल में जनमु वठी न सघंदो। मुशर्रफ जो बल्दियाती निज़ाम पीपी सरकार जे मुस्तक़बिल ऐं ज़िंदगीअ जो सुवालु आहे। पीपी हुकूमत खे उन बाबति सोचे सम्झी फ़ैसिलो करणु घुरिजे ऐं इतिहादियुनि जे दबाउ खां वधीक पंहिंजे पार्टी ऐं वोटरनि जी राय खे अहमियत ॾियणु घुरिजे। हा, ईअं ज़रूरु आहे त पीपल्स पार्टीअ जी ऊची इमारत ठाहींदड़ मक़बूलियत जूं ॾाकणियूं हर सूबे में मौजूदु आहिनि। पंजाब में बि आहिनि, बलोचिस्तान में बि आहिनि, सरहद में बि आहिनि, गिलगत बल्तिस्तान कश्मीर ऐं क़बाइली इलाइक़नि में बि आहिनि। पर पीपल्स पार्टीअ जो मज़बूत बुनियादु सिंध जो वोटर आहे ऐं जेकॾहिं उहो बुनियादु कमज़ोर थियो त सॼी इमारत पट अची पवंदी। न रुगो एतिरो, पर पीपल्स पार्टीअ खे अज़ीम ऐं अमृत पार्टी बनाईंदड़ MRD जी अज़ीम जदोजहद जो बुनियादु बि सिंध आहे। सिंध जे माण्हुनि न रुगो MRD तहरीक में फ़ौजी ऑपरेशन भोॻियो, पर उन तहरीक जे सज़ा में बछायल धाड़ेलनि जे बगड़ टोलनि जो अज़ाब पिणु भोॻियो हो। पर उन खां वधीक त सिंध शहीद राणीअ जे शहादत वक़्तु पंहिंजे पाण खे साड़े जहिड़ीअ रीति एहतजाज कयो, उहो बि तारीख़ में कॾहिं कंहिंखां विसरी न सघंदो। उहा सिंध जंहिं पीपीअ जे क़यादत में एॾी वलोड़ ऐं जाखोड़ कई आहे, उहा सिंध जंहिं पीपीअ लाइ हेतिरो रतो ऐं सतु ॾिनो आहे, उहा सिंध जंहिंजे माण्हुनि दामे धर्मे सुखने यानी हड़ा वड़ा ॾेई सदाईं पीपल्स पार्टीअ जो मुंहुं मथे कयो आहे, उन पीपल्स पार्टीअ खे सिंध जे माण्हुनि जे वेसाह खे क़तल करणु न घुरिजे ऐं सिंध जे ॻिचीअ मां मुशर्रफ जे निज़ाम जो गटु हर सूरत में भञी लाहणु घुरिजे। पीपल्स पार्टी खे कराचीअ जा ज़िला बहाल करणु घुरिजनि, मुशर्रफ जो बल्दियाती निज़ाम ख़तमु करणु घुरिजे। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि, नवाबशाह ऐं सखर में टोड़ियल तहलका ऐं ज़िला बहाल करणु घुरिजनि। पीपल्स पार्टीअ खे सिंध जे माण्हुनि जो कर्ज़ु वापसि करणु घुरिजे। जेकॾहिं ईअं न थियो त सिंध जा माण्हू पीपीअ खां पंहिंजी हिमायत ऐं मुहबत जो मूर वापसि वठण ते मजबूर थींदा
ऐं PP शानदार मुस्तक़बिल वारी पार्टी बणजण बजाए ख़राब माज़ी वारी पार्टी बणिजी वेंदी। ख़ुदा करे ईअं न थिए।